जय झूलेलाल। अॼु असीं हिते एडवांस डिप्लोमा जे 6 पाठ जी शुरूआत था कयूं, जंहिंजो नालो आहे जॾहिं मूंखे मौत ऐं ज़िंदगीअ जो गॾियल अहसासु थियो। हीउ जेको पाठ आहे उहो पोपटी हीरानंदानी पारां लिखियलु आहे। हिन पाठ में असांखे एतिरो ध्यानु रखिणो आहे कि पोपटी हीरानंदानी हिन में पंहिंजो एक्सपीरियंस लिखी रही आहे। जॾहिं पार्टीशन थियो त कीअं उहे उन राति जो चोरनि वांगुरु पंहिंजे ई मुल्क मां निकिता, त हू छा फील पई करे हुन शइ खे, कीअं कीअं शयूं हुते थियूं, उन्हनि सभिनि जे बारे में पोपटी हीरानंदानी ने असांखे ॿुधायो अथऊं। अचो त ॾिसूं हिन पाठ में छा लिखियलु आहे। आहिस्ते आवाज़ करे हुन लेखिका जे भाउ हशूअ चयो, यानी कि पोपटी हीरानंदानी जो भाउ आहे हशू। हुननि चयो, फ़ैसिलो कयो अथनि त हैदराबाद मां सभु ज़ालूं ऐं छोकिरियूं निकिरनि। पहिरीं कुंवारियुनि छोकिरियुनि जे कढण जो बंदोबस्तु कबो। अॼु ई अधु राति जो हिकु लारी यानी कि हिकु ट्रक हितां निकिरंदी ऐं मीरपुर ख़ासि रवानी थींदी। मीरपुर ख़ासि उते हिकु जॻह जो नालो आहे। उतां ई उन्हनि खे ट्रेन में चाढ़े छॾिबो। जेको हिन जो भाउ आहे पोपटी हीरानंदानी जो, हू पंहिंजे घर में अची करे ॿुधाए थो त फ़ैसिलो कयो अथऊं हैदराबाद मां सभिनि छोकिरियुनि खे निकारंदासीं। पहले कुंवारियूं छोकिरियूं वेंदियूं ऐं अॼु राति जो ई हिकु ट्रक वेंदी जेकी हितां खां मीरपुर ख़ासि वेंदी ऐं मीरपुर ख़ासि मां उन्हनि खे ट्रेन में चाढ़े छॾिबो। पर उहे किथे रहंदियूं? मुंहिंजी माउ पुछो, यानी पोपटी हीरानंदानी जी जेकी माउ आहे उन पंहिंजे पुट खां पुछो त हुनजो पुटु जवाबु थो ॾे, उहो बि बंदोबस्तु कबो। मूं शाम जो हिकु माण्हू जोधपुर मोकिलियो आहे। उते का नंढी वॾी जाइ मसवाड़ ते करे ईंदो। मसवाड़ मतिलबु रेंट ते करे ईंदो। पोपटीअ ऐं कमला खे परींहं हितां रवानो कबो। पोपटी ऐं कमला हे हशू जी भेनर आहिनि। उन्हनि खे हितां खां परींहं रवानो करिणो आहे। मूंॾां मुंहुं करे चयाईं, परींहं माना सुभाणे राति तमामु थोरियूं ज़रूरी चीजूं खणिजो। जेको हुनजो भाउ आहे हू पोपटी खे यानी कि पंहिंजी भेण खे पोपटी ऐं कमला खे चए थो त परींहं निकिरणो आहे, मतिलबु कि हितां असांजे घर मां सुभाणे राति जो निकिरणो आहे। तमामु थोरी ज़रूरी शयूं जेके तव्हांजी आहिनि उहे तव्हां पाण सां खणिजो। त जेकी पोपटी हीरानंदानी आहे हू सोचे थी, भला मां छोकिरी, मूं वटि हथ सां मुकेश भरियल साड़ी हुई। बादले सां, बादले मतिलबु झरी, बादले सां साड़ी भरणु शुरू कई हुयमि जा अञा अधु थी हुई। खट ते रेटे सां भरियल चादर पई हुई, जंहिंजी चौधारी अमीअ ॻंढियुनि वारी झालर हई हुई। रेडिए ते आड़ सां मड़ियल कवर पियल हो। रंगीन रिबनियूं, दाणनि सां भरियल टोपी, नेल पॉलिश वारियूं पुड़ियूं, कुंड ते नालो भरियल रुमाल, दिल जा उद्मा, पननि ते उतारण वारियूं कॉपियूं यानी कि थॉट्स। दिल जा उद्मा मतिलबु मन जा ख़्याल, वीचार, पननि ते उतारण वारियूं कॉपियूं यानी कि हुननि जी डेली डायरी चई सघूं था। मूर्तियुनि वारा किताब, पढ़ण लाइ संगमरमर जी मेज़, लुॾण लाइ पींगो यानी कि झूलो, बकल वारी घघरी, दुजतीअ ते जारे में ठहियल मंदरु। भला छा छॾियां ऐं छा खणां? हाणे जेकी पोपटी हीरानंदानी आहे हू सोचे थी कि मूं वटि हेॾी सारी शयूं आहिनि, सभु मुंहिंजे लाइ ॾाढी ख़ासि आहिनि, त भला मां हिननि मां छा खणां ऐं छा छॾियां? मुंहिंजी शयूं छा हिते छॾण वञण जहिड़ियूं हुयूं? सॼी राति मां पासा वराईंदी रहियसि। हुन राति हुनखे निंड कोन आई। मुंहिंजी साहेड़ी कला छा चवंदी? ॿुधायो ई बि की न? हरीअ बि चयो हो त मुंहिंजो भाउ ॿाहिरि आहे, मूंखे केर ई कोन्हे। डप जी ॻाल्हि थी त मां ऐं भाभी तो वटि अची रहंदियूंसीं।
उहा छा चवंदी त लिकी लिकी भॼी वई। ही सभु शयूं पोपटी हीरानंदानी पंहिंजे भाउ जी ॻाल्हि ॿुधण खां पोइ राति जो सुम्हण महिल सोचे रही आहे। भला मां ऐं कमला वञूं ऐं पुठियां कुझु थिए त असांजो कहिड़ो हाल थींदो। हुनखे भउ बि थो थिएसि कि अगरि असांजे वञण खां पोइ हिते पीछे कोई घटना थी वई, असांजे घर वारनि खे कुझु थी वियो त पोइ असांजो कहिड़ो हाल थींदो। मुंहिंजो वॾो भाउ कराची में बदिली थी वियो आहे। हिन जो जेको वॾो भाउ आहे पोपटी हीरानंदानी जो, उहो कराचीअ में रहियल आहे। हशूअ खां सवाइ ॿिया 2 नंढा भाउर हुया। हुनखे अञा 2 नंढा भाउर हुयसि। असीं फ़ोटा कढाइण वियासीं, यानी कि फ़ोटो कढाइण स्टूडियो विया। जुदा थी अलाए किथे वञी पऊं त हिक ॿिए जा फ़ोटा असां वटि हुजनि। मूं अम्मीअ सां गॾु फ़ोटो कढायो ऐं कमला मुंहिंजे नंढे भाउ सां। अम्मी पेई रोए, जेकी हुननि जी माता आहे उहा रोए रोए मूं कहिड़ो कहर कयो आहे। मुंहिंजो नंढो भाउ पियो सम्झाएसि, जेको पोपटी हीरानंदानी जो भाउ हुयो उहो पंहिंजी माता खे सम्झाए थो, हिंदुस्तान असांजी वॾी माउ आहे, सम्झिज त हुते थियूं वञनि। अम्मीअ चयो, धूड़ पई वॾी माउ खे, छा ई पइनि उन्हनि मुंहंनि खे जेकी अबाणनि खां था असांखे विछोड़नि। हुनजी माता ॾाढी दुखी आहे, चए थी धूड़ पई वॾी माउ खे, यानी कि हिंदुस्तान खे, छा ई पइनि इन्हनि मुंहंनि खे, यानी कि जंहिंजी सत्ता तेॾी महिल हुई, उहो जेको मुस्लिम राज्य थी चुकियो हुयो पाकिस्तान, उन्हनि खे जेके अबाणनि खां था असांखे विछोड़नि, यानी कि उहो हाणे इस्लामिक देश थी वियो, तंहिं करे सभिनि सिंधियुनि खे हू छॾे करे, पंहिंजो सिंध छॾे करे हिंदुस्तान में अचिणो हुयो। त हुननि जी माता ॾाढी नाराज़ पई थिए, दुखी बि पई थिए ऐं उन्हनि खे बदुआऊं पई ॾिए कि हिननि जे करे असांखे पंहिंजो अबाणो वतन छॾिणो थो पए। शाम जो असीं मासीअ जे घर पहुतासीं। हाणे हू पंहिंजे रिश्तेदारनि सां मिलण विया त हुते गुणी मतिलबु थींदो आहे ॿोरो, गुणीअ में बासण विझी सिबियाऊं पीए। हुननि जी जेकी मासीअ जे घर उहे पहुता त हुननि ॾिठऊं कि असांजी जेकी मासी वारा आहिनि उहे पंहिंजा बासण बोरे में विझी करे उन्हनि खे बंदि थियूं करनि। जॾहिं असां चयूंसि त असीं अॼु राति जो हैदराबाद छॾूं था, तॾहिं पाण बि सिलियाऊं। तॾहिं हुननि जेॾी महिल हिननि ॿुधायूं कि असां ॿई जेके पोपटी ऐं तंहिंजी भेण आहे हू अॼु राति जो हैदराबाद छॾनि था, त हुननि जी जेकी मासी आहे हुननि बि ॿुधायूं कि असां बि हितां खां लॾण जी तयारी करे रहिया आहियूं। मुंहिंजी मासी, संदसि नुंहुं ऐं 2 कुंवारियूं धीअर, 3 पढ़ियल, हुननि जा ॿार सभु पीए संभरिया। हुनजी मासी ॿुधाएसि थी कि जेकी पोपटी हीरानंदानी आहे उहो ॿुधाए थी कि मुंहिंजी मासीअ जे घर मां केरु केरु तयारु थियो आहे, त हुनजी मासी, हुनजी नुंहुं ऐं 2 कुंवारियूं धीअर ऐं हुन सां गॾु उन्हनि जी 3 जेके पढ़ियल धीअर आहिनि उहे बि ऐं हुननि जा ॿार, ही सभु तयारी करे रहिया हुआ। मासीअ चयो त तव्हीं बि असां सां ई निकिरो, अॻोपोइ मेंघी बि हले। मेंघी केरु आहे? हिन पोपटी हीरानंदानी जी मम्मी। असां मथे ॾिठोसीं न कि हुननि जी माता ॾाढो नाराज़ थी रही हुई, हुननि खे बदुआऊं ॾेई रही हुई, त हुननि जो नालो आहे मेंघी। त हुनजी मासी चयईंसि कि असां सभु हितां वञूं था, तव्हां बि असां सां ई हलो ऐं अॻोपो तव्हांजी अम्मी जेकी मेंघी आहे उहा बि तयारी करे असां सां गॾु हले। घर अची अम्मी बि संभरी। हाणे घर आया त हुनजी मम्मीअ ने बि पैकिंग कयईं। जीअं ई नंढीअ पेतीअ में पंहिंजा पड़ा ऐं चादरूं विधाईं, तीअं ई संदसि सभु रङूं रोई पियूं। ॾाढो रोइणु शुरू थी वई, हुनजी नस नस रोए पई। घर जा सभु भाती सुॾिका भरे रोअणु लॻियासीं। हुनखे ॾाढो दुख पियो थिए, हू पाण खे रोके न पिया सघनि ऐं सभु हिकु साथ रोअणु लॻा। उन राति न कंहिं कुझु खाधो, न पलक ई झपकी। उन राति जो उन्हनि खे न त निंड आई ऐं न ई उन्हनि कुझु खाधो। उहा राति असीं कमरे में घुमी हिकु हिकु चीज खे हसरत यानी कि आशा भरियुनि निगाहुनि सां ॾिसणु लॻियासीं। उन्हनि जे कमरे में जेकी शयूं मौजूदु हुयूं हुनखे हिकु हिकु शइ खे उहे ॾिसी रहिया हुआ। घर त छा, पर अंगण में
भी मथां वारे आसमान जे टुकड़ खां बि मुंहुं मोकिलायो। पंहिंजे आंगन में बीह करे मथे आसमान खे बि उहा मोकिलायईं हुन राति जो। पाड़े जी भितियूं आख़िर में वेठल झिरकियूं यानी कि चिड़ियाऊं, टकरीअ जी थधी हवा, गिटीअ में वेठल अछी कुती, घोड़नि जे लाइ पाणी पीअण वारो हौज, घर जे ॿाहिरां कबूतरनि लाइ ठहियल आखेरो, सभई यादि अचण लॻिया। हिक हिक शइ खे हू निहारनि था त ही सभु शयूं असांजे आजू बाजू में आहिनि, त ही सभु शयूं छा छॾे वञण जहिड़ी आहिनि, पर हाणे उन्हनि खे हितां खां वञिणो आहे त हू हर हिक शइ सां मोकिलाए रही आहे। सभई यादि अचण लॻिया। 17 सेप्टेम्बर, लेखिका ॿुधाए थी पोपटी हीरानंदानी, 17 सेप्टेम्बर मुंहिंजे जनम जो ॾींहुं, उनजो बर्थडे हुयो, पर उहो ॾिणु मौत जो ॾींहुं हो। पोपटी हीरानंदानी ॿुधाए थी 17 सेप्टेम्बर मुंहिंजे जनम जो ॾींहुं, पर उहो ॾिणु मुंहिंजे मौत जो ॾींहुं हो। राति जो 2:30 बजे घर मां निकितासीं। हू राति जो 2:30 बजे पंहिंजे घर मां निकिता। मुंहिंजा 2 भाउर, असीं 2 ॼणूं गिटीअ मां निकिरी असीं वर वर करे पुठियां पिया निहारियूं, बार बार पीछे पीछे मुड़ी करे ॾिसूं पिया, वरी अलाए हिननि नज़रुनि खे ई ॻाल्हियूं ॾिसण लाइ मिलंदियूं अलाए न असीं बार बार पीछे ॾिसी रहियूं पिया कि अलाए कॾहिं वरी हिन नज़रनि इहे जेके नज़ारा आहिनि असांखे ॾिसण ईंदा अलाए न ईंदा। मुंहिंजे मासीअ जो घरु वेझो ई हो, यानी सामने ई हो। लारी घर ॿाहिरां ई बीठी हुई। उन मासीअ जे घर जे ॿाहिरां ई ट्रक बीठी हुई। पहिरीं सामान चढ़ियो, सभिनी जूं नंढियूं बैगियूं ऐं पेतियूं ऐं बासणनि जूं 2 गुणियूं, पोइ असीं चढ़ियोसीं। पहले सभिनि जो सामान चढ़ियो, पोइ बासण चढ़िया ऐं तंहिंखां पोइ आख़िरीअ में इहे जेके भेनर वञनि थियूं, सभु लेडीज़ वञनि थियूं, उहे चढ़ियूं। मर्दनि चयो, जल्दी करियो, रस्ते ते कुझु बि थी सघे थो, रुअण धुअण वञी मीरपुर ख़ासि में कजो। हुननि जा जेके मर्द आहिनि उहे चवनि था जल्दी जल्दी चढ़ियो, हितां निकिरो, रस्ते ते कोई बि घटना थी सघंदी आहे। जेको बि तव्हांजो रुअण धुअण आहे उहो सुबुह जो मीरपुर ख़ासि में वञी कजो। यानी कि हू पंहिंजे घर मां जेके मीरपुर ख़ासि जॻह ते वञनि था, उतां खां उहे ट्रेन में चढ़ण वारा हुआ। त हुननि जा जेके मर्द आहिनि उहे चवनि था हुते वञी करे रोइजो, हितां वञो। दिलि त रुनो पिए, दिलि त रोए पियो, पर अखियुनि मां आंसू वहियूं थिए, यानी मन त रोइजी पियो पर अखियूं बि असां रोके न पिया सघूं, आंसू असांजा निकिरनि पिया। दरियूं बंदि करे तमामु तिखीअ रफ़्तार सां लारी हली। हाणे हू बंदि थी लारी ऐं चङी स्पीड सां हलणु शुरू थी। पंहिंजे ई वतन में चोरनि जीअं लिकी लिकी हली रहिया हुआसीं। उन्हनि खे ॾाढो दुख पियो थिए त कीअं असां पंहिंजे ई मुल्क में लिकी लिकी करे हलूं था। अञा सिजु कनी कान कढी हुई, यानी कि अञा सनराइज़ न थियो हुयो त असीं मीरपुर ख़ासि पहुची वियासीं। उहे मीरपुर ख़ासि सुबुह जो पहुची विया सनराइज़ थियण खां पहले। मीरपुर ख़ासि में मुंहिंजे मासात जो घोटु चङी हलंदीअ वारो हो। हुनजो जेको मासात जो घोटु हुयो, यानी कि मासीअ जी धीअ जो घोटु हुयो, हुनजी ॾाढी हलंदी हुई मीरपुर ख़ासि में। चयाईं हिकु सॼो गाॾो बुक थो करियां, भरिसां उन जूं गुणियूं बि खणिजो। ॿिए ॾींहुं मुंहिंजे माउ जे सौट जूं धीअर ऐं नुंहर बि हुते अची पहुतियूं। हुननि जा जेके ॿिया रिश्तेदार हुया उहे बि अची हुते मीरपुर ख़ासि में पहुचा। मीरपुर ख़ासि मां राति जो 3 बजे निकितासीं। ॾिसो सफ़र सॼा राति जा आहिनि, छो त हू ॾींहं जो न पियूं निकिरी सघनि। मीरपुर ख़ासि मां राति जो 3 बजे निकितासीं ऐं रेलिंग ते बीठल 2 दॿनि में ऊंदहि में चढ़ियासीं। अंधेरे में उन्हनि ट्रेन में उहे चढ़ियूं। ट्रेन हलणु शुरू थी राति जो 3 वॻे, पर अधु कलाक बैदि मुस्लिम ऑफिसरनि ट्रेन बीहारे असांजे दॿनि में अची चढ़िया। हाणे जिते हू वेठियूं हुयूं उते अधु राति जो मुस्लिम ऑफिसर ने अधु घंटे में ई ट्रेन रोके रखी ऐं अची उहे चढ़िया। हिकु मुंहिंजी माइटाणीअ फैन खयो, फैन जे परनि मथां पाण चढ़ी वेठी हुई
ऐं भोपू बाथरूम में रखियो हुअईं। ॿीअ सिबण जे मशीन जो हैंडल लाहे उनखे खोखे में खंयो हो। ऑफिसरनि लकड़ी खणी सभु चीजूं ठोकियूं ऐं सभु बैगियूं लाहे खणी विया। जेके मुस्लिम ऑफिसर चढ़िया हुया हिननि जे दॿे में, उहे सभु सामान हिननि जो खणी विया। हाणे हू ख़ाली हथ आहिनि। अन्न वारो दॿो पिणु रोके छॾियो हुओ, यानी कि हुननि वटि रोटीअ जो बि जेको दॿो हुयो उहो रोके रखियो हुयऊं। हाणे हुननि वटि खाइण जे लाइ बि कुझु कान्हे, न पाइण लाइ कपिड़ा आहिनि, न खाइण लाइ रोटी आहे, न कमु करण जे लाइ कोई सामान आहे। हुननि वटि कुझु बि कान्हे, ख़ाली हू पाण बचिया आहिनि। सवेल सुबुह जो जोधपुर पहुतासीं। हाणे हू ॿिए ॾींहं ते सुबुह जो जोधपुर अची पहुचा। कुल 50 ॼणा हुआसीं। उहे घणी लेडीज़ हुयूं? 50। सभु ज़ालूं ऐं ॿार, हिकु बि मर्द हुननि सां न हुओ। मीरपुर ख़ासि मां जोधपुर ताईं सभु ज़ालूं ऐं ॿार हिकु साथ अकेला आया। हिकु नयो मुल्क हुयो, हुननि वटि पाइण लाइ कपिड़ा कोन हुया, खाइण लाइ रोटी बि कान हुई। वेटिंग रूम में तरसियासीं, यानी वेटिंग रूम में वञी वेठा, जो असांखे ख़बर ई की न हुई त किथे वञी रहणो आहे। उन्हनि खे कुझु पतो ई न हुयो कि अॻिते छा करिणो आहे। मंझंदि जो हिकु छोकिरो असांखे वठणु आयो। हाणे मंझंदि थी वई, मंझंदि जो हिकु छोकिरो उते आयो। तेसि ताईं इहे जोधपुर जे वेटिंग रूम में वेठा हुआ। पोइ हिकु छोकिरो वठणु आयो, टांगनि में चाढ़े हिकु बंगले ते वठी आयो। हू जेको छोकिरो आयो उन्हनि खे बंगले में वठी आयो। बंगले में त पहुतासीं, पर खाऊं छा ऐं पहिरियों छा? खाईंदासीं छा ऐं पाईंदासीं छा? 2 ॼणूं निकिरी। हाणे जेके हू 50 ॼणा हुया उन्हनि में ज़ालूं ऐं ॿार हुया, त 2 ज़ालूं या 2 लेडीज़ 2 ॼणूं निकिरी पाड़े वारनि वटि वयूं। हुननि मां 2 ॼणूं जेके हुन बंगले जे आजू बाजू में रहण वारा हुया हुननि वटि विया। हिकु पाड़े वारे राजस्थानीअ चयो, हू जेके राजस्थानी माण्हू हुया हुननि जे आजू बाजू में, हुननि चयो असीं सिर्फ़ु ॿारनि खे खाधो ॾींदासीं। त हुननि चयूं कि असां वॾनि खे त न, पर असां ॿारनि खे रोटी ॾींदासीं। हुन जे घर मां कलाकु बैदि संदसि ज़ाल ऐं नुंहुं खाधो तयारु करे खणी आयूं। जेके पड़ोसी हुया, जेके ॿारनि खे रोटी ॾियण लाइ तयारु हुआ, थोरी देरि में उहे रोटी तयारु करे उन्हनि जी ज़ाल ऐं उनजी नुंहुं रोटी खणी आया ऐं ॿारनि खे कतार में विहारे पननि में खाधो परसे ॾिनऊं। ॾिसो, महिलनि में खाइण वारा ॿार ॿिए ॾींहं ते पननि में रोटी पिया खाइनि, उहो बि ॿिए जे घर जी ॾिनल, पंहिंजी न। हुननि जा जेके पाड़े वारा हुया, जेको हुननि जे बंगले जे पड़ोसी हुया, हुननि ॿारनि खे कतार में विहारो ऐं पननि में हुननि खे रोटी ॾिनी। हुननि वटि न बासण हुया न कुझु हुयो। शाम जो पिणु अहिड़ी तरह ॿारनि खे खाधो मिलियो, यानी शाम जो बि जेके पड़ोसी हुया उन्हनि जी मदद कई ऐं ॿारनि खे रोटी खाराई। वॾनि सभिनि विर्तु रखो। जेतिरी बि वॾी माताऊं हुयूं उन्हनि हुन ॾींहुं कुझु बि न खाधो। राति जो सुम्हण लाइ न खटूं हुयूं, न ॿतियूं, न हंधु, न विहाणो। हुननि वटि त कुझु बि कोन हुयो। साड़ीअ जे पलव सां पाण ढके सभई सुम्हियूं, पर निंड किथे थी अचे। हिकु ॾींहुं पहले ताईं उन्हनि वटि पंहिंजा घर हुया, पंहिंजा बंगला हुया। उन्हनि वटि सुम्हण जे लाइ खटियूं हुयूं, सुठा पलंग हुया, गद्दा हुआ, हंध हुआ, विहाणो हुयो पंहिंजे पसंदि जो। ऐं अॼु हुननि वटि कुझु बि कोन हुयो। अॼु उहे ज़मीन ते सुम्हियूं आहिनि ऐं उहा साड़ी जेके हुननि हिकु वॻो पातो अथऊं उन सां ई पाण खे ढके करे सुम्हण जी कोशिशि करनि पियूं, पर निंड ई न पई अचे। कीअं ईंदी निंड? नई जॻह, नओं शहर, नओं घर, नयो माहौल, न हुननि वटि कुझु खाइण लाइ या न पीअण लाइ या न पाइण लाइ, या हुननि खे पतो न अथनि कि अॻिते असीं कीअं पंहिंजो गुज़ारो कंदासीं। सुबुह खां कुझु खाधो न हुयऊं, त निंड कीअं ईंदी? ॿिए ॾींहुं 11 बजे सुबुह जो तरियल मुङनि जी दाल केरु विकिरणु आयो। ॿिए ॾींहुं सुबुह थी त कोई माण्हू हुते मुङनि जी दाल विकिरणु आयो हुओ। सभिनि हिकु सेर 2 सेर वठी फ़क भरिया, यानी कि हुननि उहा मुङनि जी दाल खाधी। बंगलो शहर खां परे हो, रस्तनि जी असांखे ॼाण बि न हुई, नई जॻह हुई।
ॾाढी दूर हुई, जोधपुर बि ॾाढो दूर हुयो, कोई साम्हूं न हुयो, सभु ज़ालूं हुयूं। बंगलो शहर खां परे हुयो, हुननि खे रस्तो बि न पतो हुयो। पैसा हुननि वटि हुयनि, पैसा उहो बचाए खणी आयूं हुयूं, पर पैसा ख़तमु न थी वञनि, हिन जे करे उहे उन्हनि पैसनि जो इस्तेमालु न पियूं करनि। रस्तनि जी असांखे ॼाण न हुई, पैसा हुया पर खपी वञण जो डपु हो, इन करे असीं ख़र्चूं ई न पिया। टे ॾींहं साबुण वठी कपिड़ा धोतासीं, पर या साड़ी या ब्लाउज़, ॿिया वरी ॿिए ॾींहं ते धोतासीं। खिलूं बि पिया, रोऊं बि पिया, उन्हनि खे सम्झ में न पियो अचे, विच विच में उन्हनि खे पंहिंजे हालात जे मथां खिल बि पई अचे, विच विच में रोइण बि पियो अचे, पर कीअं त बि करे हू टाइम निकारनि पिया। असां में हिकु बरजस्त माई हुई सुंदरी, यानी कि बहादुर माई हुई सुंदरी। उहा टे ॾींहं सभिनी खां पैसा वठी चीजुनि जी लिस्ट लिखी ख़रीदारी करे आई। हिकु माई हुई सुंदरी, ॾाढी बहादुर हुई हुननि जे विच में। उहा सभिनि खां पैसा इकट्ठा कयईं, इम्पोर्टेंट शयुनि जी लिस्ट ठातईं ऐं वञी मार्केट मां सामान वठी आई। कणिक वठी पिसाए आई ऐं भाॼियूं वठी आई। 2.5 ॾींहं बैदि असांखे अन्न खाइण लाइ मिलियो। 2.5 ॾींहंनि खां पोइ उन्हनि खे रोटी खाइण मिली। तेॾी महिल उन्हनि खे सम्झ में आई हूंदी कि अन्न केतिरो ज़रूरी आहे, पर तॾहिं सुंदरी जेकी हुई उहा माई रंधिणे जे दरवाज़े ते बीही सभिनी खे मानियूं ॻणे ॾींदी वई, यानी कि सभिनि खे गिनतीअ जी रोटी पई मिले, सभिनि खे रोटी फुल्को ॻणी करे ॾींदी वई। ॿारनि खे 1 ऐं वॾनि खे 2, भरिसां भाॼीअ जो वॾो चमिचो, वधीक कुझु बि न। हिन खां वधीक कंहिंखे बि रोटी कान मिलंदी। ॿार खे 1 फुल्को, वॾनि खे 2 फुल्का ऐं 1 चमच सब्जी, 1 वॾो चमच सब्जी, हिन खां वधीक तव्हांखे कुझु बि कोन मिलंदो। पेट में कुझु पियो त दिलि ऐं दिमाग़ में खे चूरण जो साहस मिलियो। सभिनी खे पंहिंजे छॾे आयल भातियुनि जी चिंता थी। हाणे हुननि जे पेट में कुझु वियो, हाणे हू थोरा सा स्टेबल थिया त हुननि खे जेके माण्हू पंहिंजे मुल्क में सिंध में छॾे आया आहिनि, उन्हनि सभिनि जी टेंशन थियण लॻी। सभिनी ख़त लिखिया ऐं किन तारियूं कयूं। 7 ॾींहंनि बैदि मुंहिंजे मासीअ जो वॾो पुटु अची जोधपुर पहुतो। उन्हनि सभिनि ने पंहिंजे घर वारनि खे ख़त लिखिया ऐं 7 ॾींहंनि खां पोइ जेकी हुनजी मासी हुई, पोपटी हीरानंदानी जी जेके मासीअ सां गॾु आया, हुनजो वॾो पुटु जोधपुर पहुचो। घर जूं ख़बरूं त पहुतियूं, पर उन्हनि पाण वधीक बेचैन कयो। हू जेको वॾो पुटु आयो हुयो मासीअ जो, उन्हनि घर जी ॻाल्हियूं त ॿुधाईं, पर उन्हनि असांखे अञा टेंशन में विझी रखियईं। ॻाल्हियूं ॿुधी ज़ालूं सोचण लॻियूं त असीं अजायो निकिरी आहियूं। पुठियां मर्दनि खे कुझु थी पियो त असांजो जीअण कहिड़े कम जो थींदो। हाणे हू जेको पोपटी हीरानंदानी जे मासीअ जो वॾो पुटु आयो आहे, उन्हनि पंहिंजे घर जी ख़बर उन्हनि खे ॾिनई, उतां जा हालात उन्हनि ज़ालुनि खे ॿुधायईं। ॻाल्हियूं ॿुधी जेके उतां जी ज़ालूं हुयूं उहे अञा बेचैन थी वियूं। उन्हनि हू ॻाल्हि ॿुधी करे सोचऊं त असां फालतू ई उधर खां निकिरी आयासीं। अगरि असांजे पुठियां असांजे मर्दनि खे कुझु थी वियो त असांजे जीअण जो कहिड़ो कमु थींदो, तंहिंखां असां हुते ई रहूं हा। मुंहिंजो मासात ख़बरचार लहण आयो हुओ। उहो हुननि जो हालचाल वठणु आयो हुयो, ॾिसणु आयो हुओ त सभु ज़ालूं ॿार ठीकु आहिनि की कोन्हनि। 2 ॾींहंनि बैदि उहो वापसि थिए वियो त सभिनि खेसि लिलाए चयो त सभु जेके ज़ालियूं हुयूं उन्हनि हुन सां नापो मोकिलियऊं। असांजे घर में नापो मोकिलिज त हिते हलिया अचनि, ॿियो असांखे कुझु बि न खपे, भली पेर उघाड़ा ई हलिया अचनि। जेके उहे मर्द हुते रुकियल हुया, उहे छो रुकियल हुया त असां हितां जी ज़मीनियूं जाइदाद विकिणी करे कुझु पैसा वैसा इकठो करे पोइ हितां खां हिंदुस्तान लाइ रवानो कयूं। पर जेके हुननि जी ज़ालियूं हुयूं, जीअं उतां जा हालात बिगड़ी रहिया हुआ, हुनजे मासात जे पुटु ॿुधाईं उतां जे हालात जे बारे में, त ज़ालुनि ने चयूं कि भले कुझु बि न खणी अचनि, पेरे उघाड़ा हली अचनि, पर असांजा जेके मर्द आहिनि उहे बि हिते हलियो अचनि। 12 ॾींहंनि बैदि
असां वारो अनाज जो गाॾो अची पहुतो, जेको उतां जे मुस्लिम ऑफिसरनि ने रोकियो हुयो, उहो गाॾो बि हिते अची 12 ॾींहंनि खां पोइ हिंदुस्तान जोधपुर में पहुचो। मुंहिंजे मासात जे घोट थोड़ा कपिड़ा बि मोकिलिया हुया। मीरपुर ख़ास मां गाॾो निकितो हुयो त हुतां खां हुनजो जेको हुयो मासात जो घोट, उन्हनि थोड़ा सा कपिड़ा बि मोकिलिया हुयईं। 12 ॾींहं साॻे वॻे में गुज़ारिया हुआसीं। उहे जेके माताऊं जेके ॿार हुया, उन्हनि 12 ॾींहंनि ताईं हुन हिकु ई वॻे में पंहिंजो गुज़ारो कयो हुयो। असां ॾिठोसीं 2.5 ॾींहंनि ताईं उन्हनि खे रोटी बि कान मिली हुई सुठे सां। हिकु वेलो खाधो खाधो हुओसीं। 12 ॾींहंनि ताईं हुननि पूरे ॾींहं में सिर्फ़ु हिकु वेलो खाधो खाधो हुयो, उहो बि लिमिटेड। जेके वॾा हुया 2 फुल्का, जेके ॿार हुया उन्हनि खे 1 फुल्को। 13 ॾींहं सनानु पाणी करे पेट भरे खाधो खाधोसीं। 13 ॾींहंनि खां पोइ उन्हनि सुठे सां सनानु पाणी कयूं, कपिड़ा वपिड़ा मटऊं ऐं पोइ पेट भरे रोटी खाधऊं। आहिस्ते आहिस्ते छोकिरा ऐं मर्द बि ईंदा विया। धीरे धीरे करे जीअं जीअं दिन ॼमे पियो, हूअं हूअं छोकिरा ऐं मर्द बि हिंदुस्तान जोधपुर में ईंदा पिया वञनि। पर सभु हथे खाली आया हुआ। असां ॾिठोसीं कि कीअं मुस्लिम ऑफिसर उन्हनि जी गाॾी में चढ़िया ऐं पूरो उन्हनि जो सामान खणी छॾियाऊं। त जेके मर्द अचनि पिया उहे बि ख़ाली हथ ई आया हुआ। मुंहिंजो भाउ हशू दिल्ली पहुची वियो हुयो। पोपटी हीरानंदानी जो जेको भाउ हुयो हशू, असां शुरूआत में ई ॾिठोसीं हशू केरु हुयो। हुनजो भाउ हुयो जंहिं ॿुधायईं कि हितां खां निकिरणो आहे। उहो हितां खां सिधो दिल्ली पहुची वियो हुयो। उन हुतां पैसा ऐं कपिड़ा मोकिला। उन्हनि उधर खां पैसा कमाए करे, थोरो कमु वमु करे पैसा कमाए करे, कपिड़ा वठी करे पैसा ऐं कपिड़ा मोकिलियऊं। बाक़ी मुंहिंजो वॾो भाउ कराची में रहिजी वियो हुयो। हाणे सभु हेॾां अची विया आहिनि। हिकु ॼणो बचियो आहे, केरु? पोपटी हीरानंदानी जो वॾो भाउ, जंहिंजो जेको कराचीअ में रहे पियो। जॾहिं ख़बर मिली त उहो बि सिंध मां निकितो आहे, तॾहिं ॼण जश्न मल्हायोसीं। जॾहिं हिननि खे पतो पियो कि उहो बि सिंध मां निकिरी वियो आहे, त ॼण त जश्न जो माहौल उन्हनि जे बंगले ते थी आयो हुयो। हाणे बंगले में 66 माण्हू हुआसीं। पहिरें असां ॾिठोसीं घणा माण्हू हुया, 50 माण्हू हुया। हाणे घणा माण्हू आहिनि? 66 पर्सन हाणे हुन बंगले ते आहिनि। कचियूं बाथरूम्स ऐं कचा अड़ियल रंधिणा ठाहे हर को अधु कमिरो ऐं कमिरो वठी पंहिंजो कुटुंब संभाले रहियो हुयो। जेके माण्हू कुझु ॾींहं पहले ताईं बंगलनि में रहनि पिया, उहे हाणे कचा बाथरूम था ठाहिनि ऐं कचा रंधिणा ठाहे करे अधु कमिरो, यानी कि हिकु कमरे में 2 परिवार या हिकु कमरे में हिकु वॾो परिवार रही करे पंहिंजो संभाल करनि पिया। राति थींदे ई महफ़िल लॻंदी हुई। सभु माइट हुया पाण में, असीं ॾिठासीं। कोई न कोई रिश्तेदारी उन्हनि जे विच में हुई, उहे सभु हिकु साथ ई आया हुया। त राति थींदे महफ़िल लॻंदी हुई, सभु हिकु साथ में ईंदा हुया। आखाड़ियूं पहाका राग चर्चा ॿारनि जूं मस्तियूं ॾिसी ॿुधी अबाणे वतन छॾण जो दुख हाल विसारे वेठा हुयासीं। त ॿारनि खे ॾिसनि पिया कि कीअं हो खेॾनि था। कुझु माण्हू कुझु कहाणियूं पिया ॿुधाइनि, पंहिंजे बारे में पंहिंजो एक्सपीरियंस पिया ॿुधाइनि। कोई गानो पियो ॻाए, कोई ॻाल्हि पियो ॿुधाए ऐं ॿार हुते पाण में मस्ती पिया करनि। हे सभु ॾिसी करे अबाणो वतन छॾण जो दुख थोरो घटि पियो थी वञे ऐं हो कुझु देरि लाइ विसरी पिया वञनि। ॿार त ख़ैर बेख़बर हुआ, पर वॾनि जे दिलनि में रखी रखी हिकु सूओ चुभंदो रहंदो हो। थोरी थोरी देरि में उन्हनि खे हू यादि ईंदो रहंदो हो। सान्या जी का ख़बर किथां को सिंधी लफ़्ज़ या सिंधीअ जा वाबस्ता ॻाल्हि ॿुधी मन मां बिजलीअ जी धारा वही लहंदी हुई। किथे बि उहे सिंध सां रिलेटेड कुझु बि ॿुधनि पिया या कोई सिंधी अखर ॿुधनि पिया, त उन्हनि खे बार बार पंहिंजो अबाणो वतन यादि पियो अचे ऐं मन में जीअं बिजली पई कड़की वञे ऐं हू ॾाढा दुखी पिया थियनि। महीनो 2 ईअं ई गुज़रिया। हाणे हुन बंगले में महीनो 2 गुज़री विया। सभिनी पीउ सम्झियो त ईजो थो नियापो मिले त ठाकुर थी आहे, सुख शांती आहे, हाणे हलिया अचो। पर अहिड़ी ख़बर अचे छो थी? उहे पंहिंजो वक़्तु गुज़ारनि पिया कि थोरे टाइम खां पोइ उते सभु ठीकु थी वेंदो त असीं हितां खां वापसि पंहिंजे सिंध, पंहिंजे अबाणे वतन में हलिया वेंदासीं। पर उहे वेट करंदा पिया वञनि, पर अहिड़ो को नापो हुननि खे मिले छो थो। हाणे सभिनी आखेरो फिटाइण जी तयारी कई, यानी कि हुन बंगले मां लॾे वञण जी तयारी कई। फ़क़ति हिकु कुटुंब उते जोधपुर में रहियो,
जेके उहे परिवार हुया जितां सारा माइट हुया, हुननि मां सिर्फ़ु हिकु परिवार जोधपुर में रहियो। उन्हनि उते बसियूं हलाइण जो धंधो शुरू कयऊं। जेको परिवार जोधपुर में रहियो उन्हनि बस हलाइण जो धंधो शुरू कयऊं। बाक़ी के दिल्लीअ विया त के मुंबई पंहिंजे पंहिंजे कम जे हिसाब सां सभु पंहिंजी रवानी ऐं लॾण जी तयारी करणु लॻिया। के बड़ौदे विया त के कलकत्ते, ऐं वञी नए सिरे सां ज़िंदगी शुरू कयऊं। पंहिंजो सभु कुझु छॾे ख़ाली हथ हिंदुस्तान में आया हुआ ऐं हाणे वरी सभु पंहिंजी नए सिरे सां ज़िंदगी शुरू करण जे लाइ अलॻि अलॻि जॻह ते वञी वसण जी तयारी कयऊं। मुंहिंजा 2 भाउर ऐं भेण अञा पढ़िया पिए। जेकी पोपटी हीरानंदानी हुई हुन जा 2 भाउर ऐं भेण अञा पढ़नि पिया। बम्बई यूनिवर्सिटीअ जे कोर्स लाइ बड़ौदो पिणु गॾियल हो, इन करे असीं बड़ौदे हलिया आयासीं। जेकी पोपटी हीरानंदानी हुई उन्हनि जो परिवार बड़ौदा आयो, छो त उन्हनि जा जेके नंढा ॿार हुया उन्हनि जे घर जा, पोपटी हीरानंदानी जा 2 भाउर ऐं 1 भेण, उहा बम्बई यूनिवर्सिटी में कोई कोर्स करे रही हुई ऐं उधर खां बड़ौदा बि लॻियल हुयो, इन लाइ इहे बड़ौदा रहण विया। ट्रेन में चढ़ण वक़्तु ईअं लॻो ॼण जीअरे हूंदे ई पंहिंजे ज़िंदगीअ जो मौत ॾिठो अथमि। जेॾी महिल उहे उन बंगले मां, जोधपुर जे बंगले मां निकिरी करे बड़ौदा लाइ निकिता त हुनखे ईअं लॻे पियो कि मां पंहिंजे ज़िंदगीअ जो मौत ॾिठो अथमि। जीअरे ई उनखे ईअं लॻियोसि कि मुंहिंजो हिकु नयो जनमु थियो आहे ऐं मां हाणे हिकु नई ज़िंदगी जी शुरूआत थी कयां ऐं हाणे अंजान जीवन जे भूंबे ते बीठल आहियां। अॻितां जो मूंखे कुझु बि पतो कान्हे ऐं मां हुन जे शुरूआत में, हिकु नए जीवन जे शुरूआत में बीठी आहियां। ही जेको पाठ आहे पोपटी हीरानंदानी जो, उहो खयल आहे मुंहिंजे हयातीअ जा रोपा सोना वर्क। इहा हुननि जी हिकु पुस्तक आहे, उन्हनि मां ही खयल आहे। हिते असांजो 5हों चैप्टर एडवांस डिप्लोमा जो ख़तमु थियो। त असां ॾिठोसीं हिते कि कीअं उहे हालात हुआ, केतिरा डिफ़िकल्ट हुया हुतां जे माण्हुनि जे लाइ, जेके राति जो उन्हनि वटि पंहिंजो घरु अथनि, उन्हनि घर में पंहिंजा पंहिंजा कमरा अथनि, पंहिंजो आंगन अथनि, पंहिंजो सभु कुझु अथनि। मुकेश जड़ियल साड़ी केॾी भारी हूंदी आहे, उहा हुननि वटि अथनि। ऐं ॿिए ॾींहं ते जेॾी महिल उहे सिंध मां निकिता त ॿिए ॾींहं ते हुननि वटि न कुझु पाइण लाइ हुयो, न कुझु खाइण लाइ हुयो। अहिड़ा हालात हुननि जा 15 ॾींहं हलिया जो हुननि वटि रोटी खाइण जे लाइ बि न हुई। पाड़े वारनि ने हुननि जे ॿारनि खे रोटी खारायूं। 13 ॾींहंनि ताईं हुननि हिकु टाइम रोटी खाधी ऐं तंहिंखां पोइ उहे थोरा सा स्टेबल थिया। तेॾी महिल बि हुननि खे कुझु पतो न हुयो कि असां सां छा थींदो, असांजा मर्द ईंदा पहुचंदा हिते अलाए न पहुचंदा। ना ई हुननि जे मर्दनि खे जानकारी हुई कि असांजी ज़ालियूं हुते सलामती सां आहिनि अलाए कोन आहिनि। त अहिड़ा एक्सपीरियंसिस असांजा जेके वॾड़ा हुया उन्हनि आज़ादीअ वक़्तु झेलियऊं। उन्हनि सभिनि डिफ़िकल्टीज़ पास करे करे पोइ एॾी महिनत सां पाण खे हिंदुस्तान में वसायूं। त पोपटी हीरानंदानी जो इहो पाठ हिते ख़तमु थियो। एडवांस डिप्लोमा जो 6हों पाठ असीं हिते पूरो करे रहिया आहियूं। तव्हांखे कोई बि डाउट हुजे त तव्हां मूंसां कमेंट सेक्शन में पुछी सघो था। जय झूलेलाल।